देश भला थोड़ो रेस ॾिसूं कीअं थो भॼे रेस। जियो। अस्सलाम वालेकुम, मैं बिलाल मज़ारी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल बिलाल मज़ारी ऐं मुंहिंजो फेसबुक पेज बिलाल मज़ारी। तो अॼु असां जियो तो अॼु असां कश्मीर में ही आहियूं। कल भी कश्मीर में असांजो ॾींहुं गुज़रियो ऐं अॼोको ॾींहुं भी असांजो कश्मीर में आहे। पर अॼु जेको माण्हू मूंसां गॾु आहे उहो वरी पंहिंजी हर को जेको आहे न पंहिंजो आर्ट आहे हर कंहिंजो। ऐं हिन जो बि साईं सादुल्ला खान मज़ारी मूंसां गॾु आहे। हिन जो पंहिंजो आर्ट आहे। कहिड़ो आर्ट आहे इहो तव्हांखे पाण ई ॿुधाईंदो। वाह अस्सलाम वालेकुम याली मदद जीएसएन जीअं त बिलाल मज़ारी अव्हांखे ख़बर आहे असां जीप रैली जा शौक़ीन आहियूं। हर 2 महीने 3 महीने रैली थींदी आहे। पहिरियों मुल्तान में कई आहे अल्हम्दुलिल्लाह, सेकंड पोजीशन खई आहे। वरी मिठी में विया सी प्रीपेड में हुआसीं, वरी भी सेकंड पोजीशन अल्हम्दुलिल्लाह खयो आहे। हाणे 8 तारीख़ तैयार आहियूं चोलिस्तान किला डिलावर। तव्हांखे पाण खे ख़बर आहे, तव्हांजो इलाइक़ो ॾिठल भी आहे। सो होॾे तैयार आहियूं। अवां ॿाहिरनि जूं दुआऊं आहिनि। सो इंशाअल्लाह उमेद त फर्स्ट जी आहे, न सेकंड ज़रूर इंशाअल्लाह। अवा हे अथव साईं जीप रैली जो शौक़ीन आहे। हाणे मां उन जीप में आहियां जेका उन ते माना रेस थींदी आहे। इहा जीप आहे न, जीप ॾिसो था तव्हां पाण ॾिसंदा सेटिंग कीअं थियल आहे। जीप सेफ्टी आहे साईं इहा। सो हीअ जीप अथव साईं जंहिंमें माना रैली जेको थींदी आहे। हितां जेॾी महिल लहंदुमि त तव्हांखे नालो बि ॾेखारींदुमि। सादुल्ला मज़ारी जो नालो बि लिखियलु आहे हिते जीप ते। ऐं हितां मां तव्हांखे ॾेखारियां। ओके साईं, हाणे देश भला थोड़ो रेस ॾिसूं कीअं थो भॼे रेस। जियो। ॾिसूं को रीवो उन सां भॼायूंसि। बड़ी स्पीड दसदा। कश्मीर के वॾी स्पीड नज़र मूंखे बहुत अथई। अञा स्पीड ना है बाबा, जेको असां रैली में स्पीड हणंदा आहियूं न तो 170 180 ज़हन कम छॾे वेंदो आहे जानी माण्हुनि जो ॾिसण सां। बिल बाक़ाइदा आहे। वॾो दा स्पीड आहे हिन में, माना अल्टर थियल आहे। टोटल सस्पेंशन सभु कुझु अल्टर थियल आहे। तव्हां लहंदा वे ॾिसंदा वे गाॾी जो। अच्छा जो संग करके इंशाअल्लाह। न संगत खे ॾेखारींदा सॼी गाॾी आहे इंशाअल्लाह बाक़ाइदे माना डेकोरेट थियल गाॾी आहे। ऐं हिन जो माना घणा सीसी आहे गाॾी? गाॾी जानी 1800 सीसी इंजन आहे। सही। असांजो सस्पेंशन डबल आहे, छाको डबल पाताल आहिनि। सही। ॿियो साइलेंसर पहिरियों खुलियल हूंदो, हाणे बंदि कयो आहे छो त शोर घणो ईंदो आहे। अंदरि पाण में कचहरी करे न सघंदा आहियूं। ड्राइवर ऐं कोर ड्राइवर गॾु हूंदा आहिनि न। अच्छा अच्छा। कचहरी न थींदी आहे, इन जे करे साइलेंसर नंढो पातो आहे बंदि। हाणे वॾो साइलेंसर हुजे न पाण ॿाहिरि ॻाल्हाए न सघूं आहे। अच्छा बि आवाज़ न वञे, हाणे इन जे करे बंदि आहे। सही सही सही। इलाही इंजॉय कयूं था पिया। ऐं हाणे काॾे तयारी आहे पंहिंजी? जानी ॻोठ कश्मीर। जी जी कश्मीर में आहियूं यार। कश्मीर में आहियूं, ॻोठ मज़ारी ॻोठ था। मज़ारी ॻोठ वाह। हाणे मज़ारी ॻोठ तयारी आहे। नज़ीर मज़ारी जो जेको ॻोठ वारो बंगलो आहे उहो बि मां तव्हांखे विज़िट कराईंदुमि हुते। ऐं उन खां पोइ सादुल्ला भाई सां तव्हां कचहरी कई ऐं रेस बि ॾिठव बाक़ाइदे भॼणी गाॾी आहे साईं हिन जी। असांखे ड्रिजारे चङी वॾी स्पीड आहे गाॾी तुंहिंजी में माशाअल्लाह। हे साईं लही तव्हांखे ॾेखारियां मां गाॾी कीअं सेट थियल आहे। हे सादुल्ला मज़ारी नालो लिखियलु अथसि। हे गाॾी अथव साईं जेका असां भॼायूं पिया रेस में साईं। अब हाणे असांखे थोरो माना ईअं हलाए ॾेखार त संगत खे हेठां बीह ॾेखारियां न त कीअं थी हले। रस्तो न आहे सो नंढे जाइ ते बीठा हूं। हा वॾो जॻह हुजे पोइ मिड़ई ईअं थोरो। हा अब हाणे गाॾी असांखे मटाइणी पइजी वई छो जो हुन गाॾी में इलाही झाका
हाणे देशी नज़ीर सां गॾु आहियूं, संगत बि पोयां आहे ऐं हाणे वञूं था पिया मज़ारी ॻोठ। वधीक हाणे मज़ारी ॻोठ जा अपडेट तव्हांखे हुते वञी करे ॾींदासीं। हे ताईं फाइनली पुॼी वियासीं असां मज़ारी ॻोठ, देशी नज़ीर मज़ारी जे अबाणे ॻोठ। मज़ारी साहिबु ईअं न? ऐं हे ताईं घर मज़ारी साहिब जो उतां अॻु। क्या हुआ? अब हाणे मज़ारी हाउस मज़ारी ॻोठ में आहियूं ऐं हिते मच्छी कचहरी जो दावत आहे। एंजॉय कंदासीं राति बि। अगरि मां राति मच्छी कचहरी ॾेखारे सघियुमि त ठीकु आहे, अगरि न इलाही वॾो थी वियो व्लॉग त पोइ अॻु में ई मां एंड करे छॾींदुमि। हे माहौल लॻो पियो आहे हिते, सीन ऑन आहे, ओके सिस्टम आहे, फोटोग्राफी पई थी हले। अब हाणे मज़ारी हाउस ऐं मज़ारी ॻोठ में वेठा आहियूं ऐं एंजॉय कयूं था पिया। तव्हांखे ॾेखारियोसीं हितां जो माहौल ऐं जीप ते जेको एंजॉय कयोसीं उहो बि तव्हां ॾिठो। ऐं अगरि व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हुजे त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं अगरि तव्हां फेसबुक ते था ॾिसो त मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़रूरु विज़िट कजो ऐं हुनखे सब्सक्राइब कजो। ऐं आख़िर में असांजो नवाबज़ादा हेॾां असांजो दोस्त वेठो अथव यासीन मज़ारी साहिबु, हेॾां असांजो यार वेठो अथव अली अहमद मज़ारी, हेॾां साईं रईस वेठो अथव। मोहताजी न आहे साईं। हे साईं सिराइकी अथव दादा ईअं? हा बस सराइकी ॻाल्हाईंदा आहियूं, सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। हा सिराइकी तुसांजी जेका सिराइकी ज़बान है मिठी बोली है साईं। सही ते मैं अॼु बसि सिराइकी चई व्लॉग तुसां बि थोड़ा कुछ सिराइकी च ॻाल्हा किनो जो को आखो कुछ न कुछ मड़े व्यूअर्स को सलाम तो सिराइकी च दे किनो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल हवाले में? खुश हो, तबीयत ठीक है? बिलाल मज़ारी को फॉलो करो, सब्सक्राइब करो यूट्यूब चैनल दे, मेहरबानी लख थोरे सलामत रहो। वाह ईंदी बहु प्यारी बोली है ते मैं भी इन दे करे ईंदी बोली ॻाल्हाईंदा पिया। इथां आया त ईंदी बोली ॻाल्हाईंदा पिया। जेको यार हूंदे त उन दी बोली चई उन नाल मुखातिब थी वण ते माना अञा एंजॉय थींदी है, अञा मज़ा आंदे। सो व्लॉग दा करेंगे टू एंड ऐं मिलसूं नेक्स्ट व्लॉग च। सो तेसि ताईं सिंध सलामत, साथ सलामत सदाईं कर।